लंडोडाम यूनिवर्सिटी आहे यार, काफ़ी यूवर आहिनि यूनिवर्सिटी जा। तव्हांजा भई राणा हिते वेठा आहिनि, हे ॾिसो। हाणे हिते अगरि फंसी वञनि हाणे पोइ असांजी ज़िम्मेवारी न आहे, असां जस्ट व्लॉग ठाहींदा आहियूं, असां न चवंदा आहियूं हेॾे अचो। ठीक है बाबा, इस भाई को गाइडेंस देना कि थोड़ा कम नज़र रखे। किस चीज़ पे? स्टडी पे। हाँ, और ज़्यादा नज़र किस चीज़ पे रखे? किस चीज़ पे? मस्तूरात पे। मस्तूरात ये agora bebas dizem बताइस बेकर जमा मुझे यार दे चीर दे। ये जो भी कोयटा वाले देख रहे हैं, मुझे बताना कौन सी गालियाँ दे रहे हैं ये। गाली नहीं है, समझ नहीं, गाली नहीं है। अस्सलाम वालेकुम, असां मौजूद आहियूं साईं नमल यूनिवर्सिटी ऑफ म्यूचुअल लव। ओ सॉरी यार, असां मौजूद आहियूं नमल यूनिवर्सिटी ऑफ मॉडर्न लैंग्वेजेस। मस्त जोक मारा रे, या हंस रे हलकट हंस। हाणे हिते एंट्री टेस्ट हलनि थियूं। वाह, एंट्री टेस्ट ॾिसो, माहौल लॻो पियो आहे, सॼो संगत हिते अची वई आहे। एंट्री टेस्ट हलनि थियूं। हलो तव्हांखे माहौल लिखायूं, कहिड़े कहिड़े डिपार्टमेंट में कहिड़ियूं कहिड़ियूं एंट्री टेस्ट हलनि थियूं, छा माहौल आहे, सॼो तव्हांखे ॿुधाईंदासीं। जिन जिन जा एंट्री टेस्ट थियनि था उन्हनि खां वरी पुछूं था छा छा आयो हुयो एंट्री टेस्ट में, त असां सां गॾु रहजो। अॼु सॼे बर्गर आया आहिनि त फैमिलीज़ खां सवा न ईंदा आहिनि। असां जहिड़ा छड़ा हिते वधा आहियूं, असां जो माड़े व्लॉग ठाहिया जो तव्हांजे करे फ्री वधा हुयासीं, पर हिते माण्हू जेके बि एंट्री टेस्ट ॾियणु अचनि था फैमिली सां गॾु अचनि था। साईं अम्मा बि गॾु, माणे बि गॾु, भेण बि गॾु, भाउ बि गॾु, अकेला न ईंदा। एंट्री टेस्ट हिकिड़ो ॼण ईंदो, 4-5 ॼणा भाती पंहिंजा घर जा वठी ईंदा। माहौल ॾिसी सघो। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? अॼु जॾहिं 2 शिफ्ट आहिनि एंट्री टेस्ट जूं। हिकु त आई हुई 10 खां 11 ताईं, 10 खां 11 वारी जेका हुई उहा थी वई आहे टेस्ट। हाणे 11 थियनि था तक़रीबन, जंहिंजी टेस्ट थी वई आहे उहा ॿाहिरि निकिरी आया आहिनि। बाक़ी ॿी जेका शिफ्ट आहे उहा थींदी 2 बजे। हाणे जेके दोस्त ॿाहिरि निकिरनि था उन्हनि सां बि कचहरी करायूं था तव्हांजी, पुछूं था उन्हनि खां भाउ एंट्री टेस्ट में आयो छा हुयो, ॾियो हाल, तव्हांजो हाल छा थियो। हे ॾिसो सभु पेरेंट्स वेठा आहिनि जेके बि एंट्री टेस्ट ॾियणा आहिनि उन्हनि जा। ये सभु नयूं शक्लां आहिनि सभु। अॼु माना सॼी नमल में नयूं शक्लां तव्हांखे नज़र ईंदियूं, जो सभु एंट्री टेस्ट ॾियण आया आहिनि। पुराणी शक्लां असां जहिड़ियूं कुझु जेके मतिलबु बग़ैर कमकार जे उहे भॼी आया आहिनि। नवां आयल आहिनि शक्लां, हाणे पिक्चर्स बि कढंदा हिते। असांजो डेली जो कमु आहे पिक्चरां कढी थकी पिया आहियूं हाणे। अच्छा माण्हू आया आहिनि स्टडी करणु, मां आयो मोबाइल चार्ज करणु। इहा असांजी नमल जी लाइब्रेरी, हिते तव्हांखे मिलंदो आहे मेस कॉम लिखियलु आहे साम्हूं, ऐं साम्हूं लिखियलु आहे साइकोलॉजी, साम्हूं लिखियलु आहे इस्लामिक स्टडीज़। असां कमु मोबाइल चार्ज करणु। मालूम है तेरे बाप को मत सिखा। असां मोबाइल चार्ज करे आयासीं लाइब्रेरी मां। माण्हू स्टडी करणु वेंदा आहिनि, असां मोबाइल चार्ज करणु वियासीं। जियो सिंधी जियो। साम्हूं आहे कैफेटेरिया, हलो तव्हांखे कैफेटेरिया घुमाए अचूं ऐं असां चांहि पी अचूं। साईं साम्हूं पहिरियों टोकन वठिणो पवंदो आहे। हलो त पहिरियों ठीकु ठाक ज़बरदस्त। कहिड़ा हाल आहिनि साईं, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु है, ॿियो ख़िदमत कयूं तव्हांजी। सची ॿुधायो यार, वाह यार वाह वाह, मतलब कुछ फ़ाइदो थिए फ़ाइदो न आहे दोस्तनि खे। हाँ बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे, माहौल ॾिसनि था माण्हू। काफ़ी दोस्त अप्लाई कनि पहिरीं अची करे वीडियो माहौल ॾिसंदा माण्हू, हाणे वीडियो में माहौल ॾिसंदा। वैसे मां छोटो मोटो व्लॉग कयां, पर कुछ व्यूज़ न आहिनि, कुछ व्यूज़ ना बाबा तूं वॾो व्लॉगर थी आहे, तो ख़बर ई कोन्हे तुंहिंजे पंहिंजी अहमियत जी। कुर्ब तव्हांजा कुर्ब ला कुर्ब जानी, महिरबानी। तव्हांखे व्यूअर मिलिया, पहिरियों असांजो चांहि वठी वठूं, पोइ वरी व्यूअर सां ज़्यादा कचहरी कयूं। कोयटा चाय पूछो, मां चए पहले पूछ के दूध है कि नहीं। अच्छा आपकी कितनी चाय थी? साईं चाय वठण में काफ़ी टाइम लॻी वियो आहे। संगत वेठी आहे साईं, पिक्चर्स कढाया थी साईं नवां नमल में न। साईं कहिड़ा हाल साईं? हाणे मज़े सां पंहिंजो इंट्रोडक्शन करायो साईं। पहिरियां साईं सनाउल्ला जकरो फ्रॉम हैदराबाद। सही, टंडोजाम यूनिवर्सिटी में बैचलर कई आहे। हाणे असां आया आहियूं हुते नमल यूनिवर्सिटी में इंग्लिश जो शॉर्ट कोर्स करणु। इन जे बारे में असांजे सिंध जे नौजवाननि खे तव्हां जेको अवेयर कयो था अचनि हिते ई शॉर्ट कोर्सिस कनि। हितां जे शॉर्ट कोर्सिस में हुतां जे शॉर्ट कोर्सिस में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। बिल्कुलु तव्हां ॿुधायो साईं। साईं मुंहिंजो तारीफ़ आहे सद्दाम हुसैन फ्रॉम हैदराबाद टंडोजाम। असां साईं हाणे तव्हांजा व्लॉग ॾिसी आया आहियूं हिते नमल में। हाणे बसि पारत अथव असांजी, पारत अथव। ईअं वरी न चइजो जॾहिं हिते मज़ो न अचे पोइ मुंहिंजे कट लॻो वादो जे करे आया हुआसीं। न ईअं न, मज़ो ई मज़ो लॻो पिया बाक़ाइदे। एंजॉयमेंट लॻी पई आहे। तव्हां बि टंडोजाम यूनिवर्सिटी खां करे हा, मूं ग्रेजुएशन बि उतां कई आहे, MSc ऑनर्स बि उतां कई आहे। टंडोजाम यूनिवर्सिटी आहे यार, काफ़ी यूवर आहिनि यूनिवर्सिटी जा। तव्हांजा भई राणा हिते वेठा आहिनि, हे ॾिसो। हाणे हिते अगरि फंसी वञनि हाणे पोइ असांजी ज़िम्मेवारी न आहे, असां जस्ट व्लॉग ठाहींदा आहियूं, असां न चवंदा आहियूं हेॾे अचो। ठीकु आहे बाबा, पोइ साईं दोस्तनि सां कचहरी कयूं ऑफ कैमरा। ठीकु आहे, असां संगत खां मोकिलायोसीं। हाणे दोस्त मिलिया इन्हनि खे व्लॉग में वठूं ऐं पुछूं साईं टेस्ट कहिड़े में डिपार्टमेंट ॾियण आया आहिनि, कीअं थियो आहे हिननि जो डिपार्टमेंट। आपको सिंधी समझ आ रही है? पहली बात तो ये बताएं,
सिंधी नहीं समझ आ रही? सिंधी समझ नहीं आ रही। चलो आप उर्दू में गाल क्यों था, पहले पहले आप नाम बताएं अपना। सैफलान है मेरा, कौन से डिपार्टमेंट में आए हैं आप? आईआर में। आईआर डिपार्टमेंट में? जी। अच्छा, टेस्ट हो गया? हो गया। कैसा हुआ टेस्ट? माशाल्लाह अच्छा हुआ है। अच्छा हुआ। और क्या क्या सवाल थे जो देख रहे हैं बंदे जो आईआर में आना चाहते हैं, उन्हें थोड़ा मतलब हिंट दे दें यार, एंट्री टेस्ट अगर उन्हों को देनी है तो कौन सी मतलब क्या क्या एमसीक्यूज आएंगे, बेसिक बताएं। नहीं, आईआर का टेस्ट सिंपल रहता है, मतलब आपको किसी करेंसी मतलब मुल्कों की करेंसी के बारे में याद रखना होता है, मतलब जनरल नॉलेज से रिलेटेड सब कुछ होता है इसमें, कुछ खास नहीं होता अच्छा, और कोई इंग्लिश के थे या? यार इंग्लिश के बेसिक्स होते हैं और ज़्यादा कुछ नहीं होता इसमें। अच्छा, मतलब बेसिक Simple test होता है। फिर आप बताएं, आप भी आईआर में? जी आईआर में गुस्से में क्यों यार? अच्छा नहीं हुआ क्या? नहीं, फुल मस्त हो गया, फुल मस्त हो गया है। बस समरी मेमोरी लिख दिया नहीं, समरी नहीं लिखी? लिख लिया लिखी है। किस पे थी? वो हेल्थ पे। हेल्थ पे थी। और 3 ऑप्शन थे ना मेरे ख्याल में, कौन कौन से थे ऑप्शन? वो एक ही याद है जिस पे लिखी है। नहीं, एक हेल्थ है हाँ, और एक दूसरा था, पता नहीं, सोशल मीडिया एंड फेक न्यूज़, हाँ ये है ना? और वो तीसरा पता नहीं है। बस यार ये बेसिक्स हूंदी हुई ना, मुझे ख्याल में जो मां तव्हांखे पहिरियां त सोची तो वही है। आपका कैसे हुआ? मैं यार डिपार्टमेंट फर्स्ट सेमेस्टर। और कैसा हुआ एंट्री टेस्ट? मेरा एंट्री टेस्ट अभी तक नहीं हुआ है, मेरा एंट्री टेस्ट एक साल कब है पहले आपका? हुआ है। आपका नहीं हुआ? नहीं, मैं पहले भी हूँ। अच्छा, आपका फर्स्ट सेमेस्टर है, बताया ना, ये आपके रेफरेंस से आए होंगे फिर हाँ मेरे जी, ख्याल जी। में। अच्छा अच्छा, आपका फर्स्ट सेमेस्टर हो गया, आप वैसे पहले से नमलियन है। ठीक है ठीक है। आपका टेस्ट था? मेरा टेस्ट नहीं था, मैं भी सीनियर हूँ। अच्छा, आप भी फर्स्ट सेमेस्टर। सही है भाई, 2 जने मतलब सीनियर हैं, 2 जनों को न्यू को लेके आए हैं। बहुत शुक्रिया यार, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। ठीक। पता है जिस घर से تبقى 5 ओ भाई जान क्या बोल रहे हो, समझ नहीं आया। ما agora zan bebas zan बताइस बगरजमा मुझे यार दे चीर दे भैया ये जो भी कोयटा वाले देख रहे हैं, मुझे बताना कौन सी गालियाँ दे रहे हैं ये। गाली नहीं मुझे दे रहा समझ हूँ। नहीं, गाली नहीं है। ज़रा भी दस्ताना का मर्द समय क्या? जब सरगर्जम मैं बोल रहा हूँ कि फिर मैं आपको यूट्यूब पर सर्च करूँगा आपके दीदार के लिए। ठीक है, बहुत शुक्रिया। यूट्यूब पे सर्च नहीं कर रहा भाई, यूट्यूब पे हमारी बेइज्जती है। फेसबुक पे सर्च करना है, फेसबुक हमको नहीं आता है, फेसबुक पे करना हमारे है। मोबाइल में उस काम नहीं करता। नाम याद है? नाम याद है? क्या नाम है? नाम मेरा सैफुल्लाह है, बस मेरा नाम क्या है? आप मेरा रिसर्च करो तो हमको भेजो फिर। ठीक है, मोहसिन हसन विलाग्स। ओके भाई, ठीक है। मैं कोयटा वारा होया, थोड़ो शुगली होया। चलो ठीक है, इन्हनि खां पुछी वरितो त वैसे जीअं तव्हांखे ॿुधायो, मां आईआर जो स्टूडेंट आहे, पहिरियां असांखे तव्हांखे ॿुधायो आईआर में सिंपल हूंदा आहिनि यार। ये इंग्लिश जा एमसीक्यूज़ थी विया, जनरल नॉलेज जा एमसीक्यूज़ थी विया, ऐं कोई समरी लिखणी हुई, 2 ऑप्शनल हुया, सोशल मीडिया एंड फेक न्यूज़, उन खां अलावा हेल्थ लाइव ते दोस्त लिखी आयो हुयो। बस 3 ऑप्शन हूंदा आहिनि सिंपली। यार हलो, तव्हांखे हिकिड़ो नमल में नओं कैफेटेरिया ठहियो आहे, अनाज कैफेटेरिया, उहो तव्हांखे मां घुमाए अचां। वैसे असां चांहि त पी आया आहियूं, कुझु अहिड़ो ख़ासि रहियो न आहे पीअण लाइ, चांहि असांजी एंड हूंदी आहे। उन खां अलावा कुझु वठिणो पियो त वठंदासीं, बाक़ी तव्हांखे सिर्फ़ु घुमाईंदासीं अनाज कैफेटेरिया, न्यू ओपन कैफेटेरिया ऑफ नमल यूनिवर्सिटी। ऐं न्यू बि आहे, वॾो प्यारो लग्जरी ठहियलु आहे, बर्गर ठहियलु आहे साईं। वैसे असांजो हुते कमु त न आहे, छो जो बर्गर ठहियलु आहे, वरी बि हलूं था तव्हांखे ॾेखारियूं था। हेॾो आहे इकबाल ब्लॉक जे बैक साइड खां ठहियलु आहे। ग्राउंड जेको फुटबॉल ग्राउंड आहे, उनजे साम्हूं ठहियलु आहे, साम्हूं फुटबॉल ग्राउंड आहे, ऐं हिन जे साम्हूं सिटिंग बि ठहियलु आहे। हिते हे साईं सिटिंग आहे, साम्हूं सॼी सिटिंग ठहियलु आहे हितां। हे ॾिसी सघो था, साम्हूं सभु लॻियल आहिनि, कोयटा टी कॉर्नर हिते लॻियलु आहे, ऐं सभु हिते चांहि हले थी पई, ऐं साम्हूं पेमेंट काउंटर हे लिखियलु आहे, हेॾे सिटिंग ठहियलु आहे, हे टक शॉप, हे साम्हूं हिते बिस्किट्स वग़ैरह आहिनि हिते, ऐं साम्हूं पिज़्ज़ा कॉर्नर, हिते पिज़्ज़ा बि आहे साईं, वाह वाह, पिज़्ज़ा बि आहे, वाह, फास्ट फूड सॼो हिते। ऐं उन खां अलावा चाइनीज़ ऐं बारबीक्यू, हे सभु हिते साईं, चाइनीज़ बारबीक्यू पिज़्ज़ा वग़ैरह वॾो ज़बरदस्त लग्जरी ठाहियो अथनि, मतिलबु इहा आहे बि। हाणे साम्हूं सॼी सिटिंग ठहियलु आहे। हलो तव्हांखे थोरो अंदरि जो चक्कर हणाए अचो, अंदरि छा ठहियलु आहे साईं। हे साम्हूं फुटबॉल ग्राउंड आहे। हिकु में यार वेठो आहे, पुराणो क्लास वारो लाला, बग़ैर ॿुधाए उन खे विलाग में आणींदुमि। लाला क्या हाल है? अस्सलाम वालेकुम। ठीक ठाक, ज़बरदस्त, ठीक है, ठीक। अस्सलाम वालेकुम भाई, क्या हाल है? अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम, क्या हाल चाल है? ठीक। ओ लाला भाई क्या हाल है? छुप के बैठे हुए हो यार, मर्जी है तुम्हारी। और क्या हाल चाल है? ठीक है, तरह से ठीक है। आज क्यों आए हो भाई? एंट्री टेस्ट है क्या तुम्हारा? एंट्री टेस्ट था तो तुम्हारा नहीं, मेरा नहीं, किसका? बाकी इन दोस्तों का एंट्री टेस्ट था। नहीं, इसका आपका सिर्फ। सही है। तुम क्यों आए हो फिर? बैंक को गाइड कर रहा था ना, गाइड कर रहे थे? अच्छा, क्या बात है, ये गाइड दे रहा था। सही है, बताए ना। हाँ, आपको तो गाइड देने में बहुत अच्छे हैं, सोशल वर्क। सही है। चलो भाई से पूछते हैं भाई, क्या नाम है आपका? करामत। आपका नाम? बिलाल। आपका कौन सा सेमेस्टर है? 3rd सेमेस्टर। आपका? मेरा 3rd सेमेस्टर BS इंग्लिश 3rd सेमेस्टर। अभी भाई से पूछते हैं, हमारा मेन काम इधर है। अस्सलाम वालेकुम। आपका नाम क्या है? मोहम्मद आसिफ। मोहम्मद आसिफ। आप BS इंग्लिश में आए हैं? नहीं। कौन से डिपार्टमेंट?
मैस्कॉम में कैसा टेस्ट हुआ? टेस्ट बहुत अच्छा हुआ। बहुत अच्छा हुआ। क्या आया था? कुछ दोस्त अगर देख रहे हैं वो भी आना चाह रहे हैं मैस्कॉम में, तो उन्हें बताएं एंट्री टेस्ट में क्या क्या था। हैं भाई गाइडर? क्या था? थोड़ा बहुत कुछ था। मतलब नहीं हो पाएगा या हो जाएगा? मुश्किल था। हो जाएगा। क्या क्या था कुछ, मतलब थोड़ा सा ओवरव्यू दे देना। बता दो कौन सा टॉपिक आए हुए थे? मतलब कौन से, फॉर एग्जांपल इंग्लिश के थे, जनरल नॉलेज के थे, मैथमेटिक्स के थे, सबके थे मिक्स में। वो थे सिंपल या मुश्किल थे? भाई बहुत सिंपल वीडियो दे रहा है, बहुत सिंपल क्वेश्चन दे रहा है यार। ये भाई जिस तरह से बता रहे हैं बंदे देखने वाले आएंगे नहीं, इसमें सब कुछ था। पीडीएम था। अच्छा नहीं, सिंपल था या ये बता, सिंपल था या मुश्किल था? पैराग्राफ बहुत अच्छा था। सोशल मीडिया आपको ये दिखा। अच्छा, ये वैसे पहले भी दोस्तों से पूछ के आए हैं, सोशल मीडिया एंड फेक न्यूज़, हेल्थी लाइफ, उसके बाद आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सेम ही था यार। वही हमें दोस्त मिले। मेरे ख्याल में आज सबकी जो टेस्ट है वो एक मैस्कॉम वालों की, एक IR वालों की, बाकी पाकिस्तान स्टडीज़, ये है मेरे ख्याल में। इन सबका एंट्री टेस्ट सेम ही होता है। ठीक है भैया, हम जाते हैं। इस भाई को गाइडेंस देना कि थोड़ा कम नज़र रखे। हाँ। किस चीज़ पे? स्टडी पे। हाँ। और ज़्यादा नज़र किस चीज़ पे रखे? किस चीज़ पे? मस्तूरात पे। मस्तूरात। ये गाइडेंस लाजमी देनी है। ओके भाई, थैंक यू। हम पिक्चर हलें। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है? ठीक ठाक। संग अंदर या सीन है, अंदर सीन में इतने भी सागी टक शॉप आहे मुंहिंजे ख्याल में ऐं उन्हीं खां अलावा हिते कुझु स्पोर्ट्स शॉप आहे। स्पोर्ट्स शॉप, फुटबॉल्स वग़ैरह कुझु पिया आहिनि हिते। ऐं मथे सीढ़ी ठहियल आहिनि। हलो तव्हांखे मथे ॾेखारियां अचो त मथे छा। हलो बाबा, हे असां मथे बि सीटिंग ठहियल आहे। वैसे अॼु छो जो एंट्री टेस्ट आहे, रेगुलर यूनिवर्सिटी वारा जेके पढ़ण वारा उहे न आया आहिनि। साम्हूं सीन VIP हिन सां, मतिलबु सीनरीज़ आहे। हिते वेही करे खायो पियो, इंजॉय कयो दोस्तनि सां, ज़बरदस्त। साम्हूं फुटबॉल ग्राउंड आहे, हिते साम्हूं सीटिंग आहे VIP, हिते इंजॉयमेंट हलंदी साईं। ऐं साम्हूं हिते सभु पिज़्ज़ा वग़ैरह कुझु लॻा पिया आहिनि। ऐं इन खां अलावा वैसे हिते ऑफ लॻो पियो आहे सिस्टम, छो जो रेगुलर यूनिवर्सिटीज़ वारा छोकिरा न आया आहिनि, एतिरी रश न आहे। हिते सालन वग़ैरह खाइण पीअण जूं शयूं, जेके खाइण पीअण जूं शयूं हूंदियूं आहिनि, उहे साह बि खणिजी वियो आहे। हिते साम्हूं काउंटर आहे, अनाज कैफ़े लिखियलु आहे साम्हूं। हे काउंटर आहे साईं। साम्हूं सभु मेन्यू लॻियलु आहे, मेन्यू प्राइसिस वग़ैरह सभु कुझु लॻियलु आहे। एवरीथिंग, पिज़्ज़ा, बर्गर, चांहि, एवरीथिंग तव्हांखे हिते मिलंदी। ऐं साम्हूं साईं हे ठहियलु आहे, तव्हां बूथो बि ठाहियो, खायो पियो, बूथो ठाहियो आख़िर में। हे साईं बूथो ठाहिण लाइ ठहियलु आहे। ऐं हेॾे सिटिंग्स लॻियूं पियूं आहिनि, वैसे इंजॉयमेंट हले थी पई। ऐं हिते बि चांहि वग़ैरह जा काउंटर ठहियल आहिनि। ऐं हेॾो बि वरी व्यू सां गॾु वियो, तव्हां इंजॉयमेंट कयो। हेॾो साम्हूं इब्ने खल्दून जो व्यू आहे। इब्ने खल्दून जे साइड में वरी आहे इकबाल विलो। ठीकु आहे भाई, साम्हूं पार्किंग बि आहे। वैसे सुठो व्यू आहे यार, सेकंड फ्लोर ते अनाज कैफ़े जो। मुंहिंजे ख्याल में मथे बि आहे, मथे बि थर्ड फ्लोर बि आहे, पर मां जेको जेतिरो थकिजी पियो आहियां एतिरो काफ़ी आहे बाबा। हाणे हे साम्हूं ॾिसो VIP डेकोरेट बि थियल आहे, ज़बरदस्त। हलो त बाबा हाणे हेठि था हलूं। बाक़ी ॾिसी सघो था माहौल, सभु एंट्री टेस्ट ॾेई करे हाणे वेठा आहिनि, पाण में कचहरी था करनि। ॾे हाल कीअं ॾियो एंट्री टेस्ट, सुठो ॾियो, कीअं ॾियो, ख़राबु ॾियो। बाक़ी माहौल तव्हां यूनिवर्सिटी जो ॾिसी सघो था। इहा वणकारी लॻी पई आहे, सफ़ा ख़ूबसूरत बेहतरीन क़िस्म जी। बाक़ी अॼु जो व्लॉग हिते एंड कयूं था, पोइ मिलंदासीं कंहिं नई कहाणी सां, कंहिं नए व्लॉग सां। तव्हांजी वरी महिरबानी यार। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे आख़िर में ज़रूरु ॿुधाईंदुसि, पोइ बाबा मां न्यू पेज ठाहियो आहे, मोहसिन हसन व्लॉग्स 2। छो जो पहिरें ते मसइलो थी वियो हुयो यार, सॼी महिनत मुंहिंजी ज़ाया थी वई हुई। एतिरो मां महिनत करे तक़रीबन 19-20 हज़ार ताईं मां पंहिंजा फॉलोअर पुॼाया हुया, ऐं उन ते मुंहिंजो मसइलो थी पियो हुयो। इन करे मां थोरो डीमोटिवेट थी करे 20-25 व्लॉग बि न रखिया हुया। हाणे वरी पाण कोशिशि कयो आहे त मोटिवेट करे व्लॉग ठाहियां। अॼु व्लॉग ठाहियो आहे, इंशाल्लाह जीअं तव्हांजो रिस्पॉन्स ईंदो ओड़े क़िस्म जा रेगुलर व्लॉग ठाहींदासीं इंशाल्लाह। मोहसिन हसन व्लॉग्स 2 खे इन वीडियो खे शेयर बि कयो, दोस्तनि ताईं बि पहुचायो, जेके पुराणा सॼे फॉलोअर्स आहिनि, जीअं हिन ते अचनि, वधीक ज़्यादा मज़ो अचे, वधीक जीअं वीडियोस ठाहियूं रेगुलर। ओके भाई, थैंक यू। वरी मिलूं था नई कहाणी सां। महिरबानी तव्हांजी।